खैरपुर में खबर ईंदासीं। निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर पारां सिविल अस्पताल जो दौरो कयो वियो आहे। अवां खे ॿुधायूं पिया, निगरान वरी वज़ीर पारां सिविल अस्पताल में बहितर इंतज़ाम न हुअण ते कावड़ जो इज़हार कयो वियो, जॾहिं त एमरजेंसी वार्ड में मरीज़ लावारिस पड़ियल आहिनि। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर जो चवणु आहे। वरी वज़ीर जो इहो बि चवणु हो त हीउ अस्पताल 550 बिस्तरनि ते ॿधल आहे। अफ़सोस त डॉक्टर ड्यूटी ते न आहिनि। निगरान वरी वज़ीर मक़बूल बाक़िर पारां गवर्नमेंट नाज़ सेकेंडरी स्कूल जो बि दौरो कयो वियो। वरी वज़ीर मक़बूल बाक़िर खे स्कूल जे मरम्मती कम बाबति ब्रीफिंग ॾिनी वई। वरी वज़ीर मक़बूल बाक़िर पारां स्कूल जी इमारत जो कम तेज़ करण जी हिदायत कई। मक़बूल बाक़िर जो चवणो हो त अफ़सोस आहे त शहर जे बहितरीन स्कूल खे तबाह कयो वियो आहे। खैरपुर में खबर पिया अवां खे निगरान वरी वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर पारां सिविल अस्पताल जो दौरो कयो वियो आहे। निगरान वरी वज़ीर पारां सिविल अस्पताल में बहितर इंतज़ाम न हुअण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। एमरजेंसी वार्ड में मरीज़ लावारिस पड़ियल आहिनि। निगरान वरी वज़ीर जो चवणु आहे त हीउ अस्पताल 550 बिस्तरनि ते ॿधल आहे, पर अफ़सोस त डॉक्टर ड्यूटी ते न आहिनि। अस्पताल जे बौरचीखाने में सफ़ाई सुथराई जो इंतज़ाम बि बहितर नाहे, गैर मयारी खाधो आहे। निगरान वरी वज़ीर अस्पताल जो दौरो कयो आहे। सिविल अस्पताल जे दौरे दौरान निगरान वरी वज़ीर पारां सफ़ाई सुथराई न हुजण ते बि कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। सिविल अस्पताल जे दौरे दौरान निगरान वरी वज़ीर पारां सफ़ाई सुथराई न हुजण ते कावड़ जो इज़हार कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे खान मोहम्मद। जी खान मोहम्मद, अपडेट कजो। सिंध जो निगरान वॾो वज़ीर जस्टिस रिटायर मक़बूल बाक़िर पारां अॼु जेको आहे खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि जो ओचितो मुआइनो कयो, जंहिंमें सचल सरमस जी दरगाह ते हाज़िरी भरी आहे। गिम्स हॉस्पिटल जी विज़िट कई। उन खां पोइ सिविल अस्पताल, नाज़ हाई स्कूल, क़दीमी इमारत, स्कूलनि जी विज़िट वग़ैरह, किताबनि जी इन दौरान जेको आहे उन नाज़ हाई स्कूल में शागिर्दनि जे तनासुब जी घटि हुजण ऐं स्कूल जी बिल्डिंग जी ज़बू हाली ॾिसी तारीख़ी इमारत ते जेको हैरत जो इज़हार कंदे पंहिंजो हुनखे इंजीनियर खे घुराए छंड पटी ऐं कात चयो त 1 महीने जे अंदरि अंदरि अगरि हुन जी पोज़ीशन बहाल न कई वई ऐं शागिर्दनि खे किताबूं फराहम न कयूं वयूं त तव्हांजे ख़िलाफ़ सख़्त में सख़्त कार्रवाई कई वेंदी। इन दौरान हुन सिविल अस्पताल खैरपुर जो पिणु मुआइनो कयो। सिविल अस्पताल खैरपुर में उन दौरान जेॾी महिल चीफ मिनिस्टर अंदरि दाख़िल थी रहियो हो त उन वक़्तु पंहिंजो सफ़ाई सुथराई वारो कमु जेको आहे वार्डन जो जेको आहे उन वक़्तु जेके जमादार करे रहिया उन ते हुन तमामु जेको आहे पंहिंजो हैरत जो इज़हार कंदे समूरनि ऑफिसरनि खे, डिप्टी कमिश्नर समेत सभिनी खे छंड पटी उन बोरची खाने जी विज़िट कई त 550 बिस्तरनि जी अस्पताल में 35 सिर्फ़ु मरीज़नि खे खाधो खुराक ॾिनो थो वञे ऐं हुन इहो बि ॾिठो त जेकी मशीनरी आहे उहा मशीनरी ग़ाइबु आहे ऐं डॉक्टरनि जो हेॾो वॾो अंग जेको आहे भर्ती थियल आहे, उन्हनि जी गैर मौजूदगी ते बि हुन हैरत जो इज़हार कयो। इन मौक़े ते जेको आहे हुन सिविल अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट खे बदिली करण जो हुकुम कयो ऐं जॾहिं त डायरेक्टर फाइनेंस खे फौरी तौर ते जेके हुनखे शिकायतूं मिलियूं उन ते जेको आहे हुनखे फौरी तौर ते जेको आहे मुअत्तल करण जो जेको आहे पंहिंजो हुकुम कयो। हुन चयो त रोज़ाना जेके आहिनि पंहिंजो किचन जे दौरे दौरान जेको आहे हुन इहो चयो त रोज़ाना 300 मरीज़नि खे खाधो जेको आहे तयारु करण वारो जेको ऑर्डर थियल आहे उन जे बजाए 35 माण्हुनि खे सिर्फ़ु खाधो ॾिनो थो वञे। उन ते पिणु जेको आहे हुन सख़्त अहकामात जारी कया आहिनि। डिप्टी कमिश्नर खे हिदायत कई आहे त फौरी तौर ते जेको आहे हू रोज़ाना विज़िट करे, जॾहिं त डीओ बॉइज़ डीओ प्राइमरी खे हिदायतूं कयूं आहिनि त स्कूलनि जा मुआइना कयो। खान मोहम्मद, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।